अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस। ॻोठाणन FFC माड़ी पेट्रोलियम कंपनी ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। एहतजाज कंदे तारिक शर, रफ़ीक गुरगेज, हारून शर, मोहम्मद अली शर, दाऊद शर, एहसान खुसरो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त कंपनी 2001 खां सदन इलाइक़े मां करोड़ रुपए जो गैस खणी रही आहे, पर मक़ामी आबादी खे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो नथी ॾिए। संदसि इल्ज़ाम आहे त कंपनी जो रस्तो सदन घरनि मां गुज़रे थो, जंहिं करे बरसाती पाणी घरनि में बीठल रहे थो, जॾहिं त नलकनि जो पाणी बि ज़हरीलो थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु हुयो त गैस ऐं केमिकल जो बदबू सबबि सदन मासूम ॿारड़ा ख़तरनाक बीमारी में मुब्तला थी रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि ख़बरदार कयो त जेकॾहिं सदन जाइज़ मुतालबा न मञिया विया त हू पंहिंजे एहतजाज जो दायरो वधीक वधाईंदा। एटीएम में रेलवे जी ज़मीन तां कब्ज़े ख़त्म करण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जंहिं दौरान हद अंदर पोखियल फसल खे पटे छॾियो। रेलवे इंतज़ामिया जो मौक़िफ़ आहे त आबादकारनि सरकारी रेलवे ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ा करे फसल पोखियो हो, जंहिंखे ख़त्म करण लाइ कार्रवाई अमल में आंदी वई आहे। इंतज़ामिया वधीक वाज़े कयो त रेलवे ज़मीन आबादकारनि खे लीज़ ते ॾियण लाइ तयार आहे, पर कब्ज़ा कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। ॿिए तरफ़ मुतासिर आबादकार एजाज मलिक, लियाकत अली बुगटी ऐं गुलाम हुसैन बुगटी सख़्त एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त इंतज़ामिया रेलवे जे नाले ते सदन मालिकी वारी ज़री ज़मीन में फसल तबाह कयो आहे, जंहिं सबबि खेनि वॾो नुक़सान पहुतो आहे। एहतजाज कंदड़ आबादकारनि मुतालबो कयो आहे त संदसि ज़मीन सां थियल मुबैना ज़्यादती जो अज़ालो कयो वञे ऐं ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। बेगागुणे MNA रोशन दिन जुड़े जो जी जनाज़े नमाज़ टंडो आदम लॻ ॻोठ शाह नवाज़ खान जुड़े जो में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली गुलाम मुस्तफ़ा शाह, नवाब जाम ज़ुल्फ़िकार अली खान, MP जाम शबीर अली, फराज डेरू, जाम सादिक अली, जाम शहबाज अली, जावेद नायब लग़ारी रईस, औरंगज़ेब मरी, सुलेमान जी अबड़ू, SSP सांगड़ा, आबिद बलोच, ज़ुल्फ़िकार अली ज़रदारी, एजाज ज़रदारी, मीर खादिम बागरानी रईस, यूसुफ ब्रोही, खादिम रड़ो, जान मोहम्मद अबड़ो, गुलाम मुस्तफ़ा कलोई समेत ज़िले सांगड़ जे सिंध जे सियासी समाजी अॻवाननि इलाक़ी वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूम रोशन दिन जुड़े जो के समय आलिन अखियुनि सां बणे कब्रिस्तान मीडिया मां हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ MNA सलाहुद्दीन जुड़े जो वॾेरो मोहम्मद ख़ान जुड़े जो सां रोशन दिन जुड़े जो जी वफ़ात ताज़े जो सिलसिलो जारी आहे। टेस्कॉन कंपनी जे कम में रुकावटनि ते ॻोठाणनि जो रद्द अमल। दाद लॻारी वेझे ॻोठ गुलाम हैदर लॻारी में जिते टेस्कॉन कंपनी पंहिंजे कम करे रही आहे, उते कुझु मफ़ाद परस्त माण्हुनि पारां कम में रुकावटूं विधियूं पई वञनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त उन्हनि माण्हुनि जो मक़सद को बि अवामी फ़ाइदो न आहे, पर सिर्फ़ ज़ाती मफ़ाद हासिल करणु आहे। कंपनी इंतज़ामिया जो चवणु आहे त हू मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कंदी ऐं ॻोठ जी भलाई लाइ मंसूबा शुरू कया वेंदा, पर कुझु माण्हू ग़रीबनि खे पाण सां मिलायो ऐं कम रोकराइण जी कोशिश करे रहिया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त हैरत जी ॻाल्हि आहे त जिन माण्हुनि वटि ज़मीन बि न आहे, उहे बि कंपनी जो कम बंदि कराइण चाहिनि था। मक़ामी माण्हुनि जो मुतालबो आहे त कंपनी खे बिना रुकावट पंहिंजो कम करे ॾिनो वञे, जीअं सॼे ॻोठ खे रोज़गार ऐं तरक़ी जा फ़ाइदा मिली सघनि। सिंध जे बहाली वारे वज़ीर मखदूम महबूब ज़मा हालात दरगाह सवारी नूह ते हाज़िरी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो जी अॻवानी में सिंध हुकूमत जा समूरा इदारा सिंध दरिया में ॿोॾि जी सूरतहाल ते हाई अलर्ट आहिनि। हुन चयो त पाक फौज, रेंजर्स ऐं नेवी बि हुकूमत सां गॾु आहे। बिलावल भुट्टो समेत सभई वज़ीर वक़्त ब वक़्त सूरतहाल जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। मखदूम महबूब ज़मा ॿुधायो त सिंध हुकूमत ॿोॾि मुतासिर इलाक़नि मां 1,27,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि न मुंतक़िल कयो आहे। हिन मौक़े ते हाल जे वापारी जे वफ़द पुलिस जी नाअहली जी निशानदेही कंदे शिकायत कई त शाही बाज़ार मां थियल चोरी जो सामान वापसि न थियो आहे, जंहिं ते वज़ीर पुलिस खे इत्तला ऐं अवाम जे तहफ़्फ़ुज़ लाइ हिदायतूं जारी कयूं। सिंध जे वॾे वज़ीर जे मशीर MPA मैडम तंज़ीला कमराणी मातले में औरतुनि खे छाती जे कैंसर खां बचाव जे सिलसिले में शुरू थींदड़ मुहिम जो इफ़्तिताह पंहिंजे 15 सालनि खां घटि उमिरि जी न्याणी खे वैक्सीन लॻाराए कयो। 15 खां 27 सेप्टेम्बर ताईं लगातार जारी रहंदड़ कैंसर खां बचाव जे हिन मुहिम में सिहत खाते जूं लेडी हेल्थ वर्कर्स ऐं ॿिए स्टाफ ते मुश्तमिल टीमूं 9 खां 15 सालनि जी छोकिरियुनि खे कैंसर खां अॻुवाट बचाव जी वैक्सीन कंदियूं। हिन मुहिम जे सिलसिले में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में हिकु ॾींहं वारी कैंप क़ाइमु कई वई आहे। सर्वाइकल टीम जे इंचार्ज मुहिम जे गॾिजी इफ़्तिताह कयो। सॼे मुल्क में शुरू थींदड़ हिन मुहिम दौरान औरतुनि खे कैंसर जे मर्ज़ खां बचाइण जे सिलसिले में पहिरीं मरहले में 1,30,00,000 छोकिरियुनि खे कैंसर खां बचाव जी वैक्सीन जा टोका लॻाया वेंदा। मैडम तंज़ीला कमराणी पंहिंजी न्याणी खे हिन मौक़े ते कैंसर खां बचाव जी वैक्सीन लॻाराए मातलीअ में हिन मुहिम जो इफ़्तिताह कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीवन न्यूज़।